जेकबाबाद मौलादाद भरसा थाने की हद गोठ आचर जखरानी में कारे इल्जाम हेठ जवाबदार एहसान जखरानी फायरिंग करे फनी साल मिसमात शरीफा ऐं नौजवान दिलशाद जखरानी के कत्ल करे छड़ियो आहे। इन हवाले से अधिक तफसील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल। जी जमील, छा तफसील आहिनि? जी बिल्कुल, मौलादाद जे भरिसां उते ॻोठु आहे आचर जखराणी में उन में ई ॻोठ में जेको आहे उते कारा इल्ज़ाम हेठां ॿिटो जेको आहे क़तल जंहिंमें थियो आहे। जवाबदार एहसान जखराणी उन जेको आहे फायरिंग करे जंहिंमें उन पंहिंजी ज़ाल जेको आहे मसमात शर्मा ख़ातून उनखे जेको आहे उन जेको आहे क़तल कयो आहे। जंहिंमें जेको आहे नौजवान आहे दिलशाद जेको आहे उनखे ई जेको आहे त जेको आहे क़तल उन सां करे छॾियो आहे। जवाबदार जेको क़तल करण खां पोइ फ़रार थियण में हिन वक़्तु कामयाबु थियो आहे। जेका मौलादाद जी पुलिस आहे उहा जेका आहे त लाश पोस्टमार्टम लाइ खणी जेका आहे सिविल अस्पताल हिन वक़्तु पहुती आहे। पोस्टमार्टम जेको आहे उन्हनि जा जेके आहिनि त कया विया आहिनि। पोस्टमार्टम करण खां पोइ लाश जेको आहे त उन्हनि जा जेके आहिनि वारसनि जे हवाले कया विया आहिनि। लाश जेका आहे त वारिस खणी जेके आहिनि घर पहुता आहिनि त उन्हनि जे घर में हिन वक़्तु मातम जेको आहे मतल आहे। होॾां मौलादाद पुलिस जो इहो बि चवणु हुयो त जेके जवाबदार जंहिंमें क़तल कया आहिनि उनखे जेको आहे असांजी ॻोल्हा जेका आहे त जारी आहे हिन वक़्तु। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।